तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान खान चयो आहे त भारत सां वापार ते पाबंदी लॻाए हाणे इम्पोर्टेंट हुकूमत उनखे ॻोल्हण जी कोशिश करे रही आहे। मरियम नवाज़ कॾहिं बि सच नाहे ॻाल्हायो, लंडन में त छॾियो पर पाकिस्तान में बि हुनजी का प्रॉपर्टी न आहे। कर्क में जलसे खे खिताब कंदे पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो त जॾहिं को इक़्तिदार में वेही पाण खे फ़ाइदो ॾिए त उनखे करप्शन चयो वेंदो आहे। ही पैसनि लाइ कश्मीरियुनि जी कुर्बानी खे बि नज़रअंदाज कंदा आहिनि। लखे कश्मीरी शहीद थी चुका आहिनि पर हिननि खे का परवाही नाहे, हिननि खे सिर्फ़ पैसा नज़र ईंदा आहिनि। इमरान खान जो चवणु हो त भारत ऐं बांग्लादेश बि असां खां अॻिते निकिरी विया आहिनि, कॾहिं बि मुल्क जी आमदनी वधाइण लाइ न सोचियो वियो। इमदाद वठी करे तरक़ी नथी करे सघिजे, जेकॾहिं इमदाद सां तरक़ी अची सघे हा त तमामु घणो अॻु तरक़ी अची वञे हा। तहरीक इंसाफ जे सरबराह जो त मूंखे 3 विकेट्स नज़र अची रहियूं आहिनि जेके केराइणियूं आहिनि। आसिफ ज़रदारी, शहबाज शरीफ ऐं 3 विकेट मौलाना फज़ल रहमान जी आहे। वफ़ाक़ी काबीना में शामिल 60 सैकड़ो मेंबर ज़मानतुनि ते आहिनि। जेको सम्झे थो त चोरनि जी ग़ुलामी क़बूल कंदासीं, उहे ग़लतफ़हमी में आहिनि।